अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में पहली कार आओ है सायरा सुमरो आईना बुलेटिन में सबका पेरी का नजर हेडलाइन ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पाना सुभाणे ईरान जे दौरे जो इम्कान आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची विच में टेलीफोनिक राब्तो खिते जी ताज़ी सूरतहाल लाइ काई अख़बाराई ख़्यालनि जी ॾे वठी ईरान जे परॾेही तर्जमान इस्माइल बकाई जो त पाकिस्तान जो आर्मी चीफ सुभाणे तेहरान जो दौरो कंदो। सैयद आसिम मुनीर ईरान जे आला इख्तियारनि सां मुलाक़ात कंदो। दौरो खिते में अमन ऐं इस्तिहकाम लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जो तसलसल आहे। ईरान नार जे मुल्कनि खे ख़बरदार कंदे चयो आहे त जंग में अमेरिका जी मदद न कई वञे। मदद कंदड़ मुल्कनि खे निशानो बणायो वेंदो। ईरान जे क़ौमी सलामती जे सेक्रेटरी मोहसिन रज़ाई चयो त अमेरिका ॻाल्हियुनि जो दोखो ॾिनो। ट्रंप अहमक आहे, अमेरिका खे खितो छॾणो पवंदो। मको मुआदो अमेरिकी सोच जो इज़हार आहे। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त दुश्मन ईरान खे वेनेज़ुएला बणाइण चाहे थो पर नाकाम वियो। ईरानी मज़हब दुनिया खे हैरान करे छॾियो आहे। तेहरान में तक़रीब खे ख़िताब कंदे ईरानी सदर चयो त ईरान हिन वक़्तु माशी ऐं अस्करी हवाले सां जंग जी हालत में आहे। मुश्किलातुनि बावजूद मज़बूती सां ॼमी बीठल आहियूं। जंगी हालतुनि में बि अवाम जी ख़िदमत लाइ कोशान आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी पार्टी सरबराह नवाज़ शरीफ सां मुलाक़ात मुल्क जे सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि जाती अमरा में थियल मुलाक़ात में वज़ीर आला पंजाब परम नवाज़ जी भी शिरकत। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सुभाणे बरतानिया जे दौरे ते रवानो थींदो। इसहाक़ डार बरतानवी परॾेही वज़ीर सां मुलाक़ात कंदो। नायब वज़ीर आज़म बरतानिया जे ॿियनि आला इख्तियारनि सां पिणु मिलंदो। डार मेरी टाइम इंटरनेशनल जे सेक्रेटरी सां भी मुलाक़ात कंदो। सोमालिया में यरगमाल पाकिस्तान जी पाज़ियाबी ते ॻाल्हि ॿोल थींदी। काबीना मीर अली रज़ा कत्ल केस जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ण जी मंज़ूरी ॾिनी छॾी। मीर रज़ा कत्ल केस जी जांच सिंध हाई कोर्ट जी हाज़िर सर्विस जज जी सरबराही में थींदी। कराची जे वापारी नौजवान खे कुझु ॾींहं अॻु तशद्दुद करे गोली हणी क़त्ल कयो वियो हो। मिठी में अवामी तहरीक जी रैली मथां पुलिस कड़की पई। अॻवाननि समेत 10 खां वधीक कारकुन गिरफ़्तार। सिंध खे टोड़ण जे रिंगट ख़िलाफ़ पुरअमन रैली जी रस्ता रोक। पुलिस जे कारकुननि में चक्रियूं। वकील देवत ऐं राय विक्रम मिठोमल हीरालाल समेत अॻवान कारकुननि गिरफ़्तार। रुकावटूं विझी अवामी तहरीक पारां सदर वसंत थरी जी अॻवानी में रैली कढी कश्मीर चौक ते धरणो। रैली ऐं धरणे खे ख़िताब कंदे वसंत थरी चयो त गिरफ़्तारनि खां नथा ॾिनियूं। पुरअमन जदोजहद तां हथ न खणंदासीं। सिंध विरहाइण जी हर साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिक ई ॾींहुं 3 औरतुनि समेत 6 ॼणा क़त्ल। लाड़काणे वेझो चिंची मथां हथियारबंदनि जी फायरिंग। ओस्ता मोहम्मद वासण औरत क़त्ल, 2 ॼणा ज़ख़्मी। बकापुर थाणे जे दगोट वॾामर रोड ते फायरिंग में ज़ाहिदा जमाली महाजी पिराल वेझो जवाबदारनि नौजवान धीअ खे काणे तुहमत हेठां बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। ॻोठ इमाम बख़्श नाले जो 28 ॼणनि जी शाइस्ता ज़ाल असदुल्ला आरिफ विदा हुसैन नाले जो क़त्ल। पिराले जे जागरानी दौरनि में हलंदड़ पुराणी तकरार भड़की उथियो। फायरिंग में नौजवान आसिफ जाकिरानी मारिजी वियो। ख़ैरपुर वेझो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो सब इंजीनियर हथियारबंदनि हथां गोलियूं हणी क़त्ल। हुसैनाबाद थाणे जे हद में सब इंजीनियर फैसल भुट्टो खे मुबैना तौर क़त्ल करे फरार। ददापुर भरिसां जवाबदार मुड़ुस कारे इल्ज़ाम हेठि घरवारी खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ जीवन खोसो में औरत नज़ीरा फायरिंग करे क़त्ल। वारसनि में कोराम खानपुर महर वेझो कडाणी बिरादरी जे ॿिनि धरनि में जहिड़े दौरान नौजवान मारिजी वियो। ॻोठ अब्दुल करीम गडाणी में जहिड़ो फायरिंग में हसन अली गडाणी क़त्ल। वाक़े जे बाद धरनि में चिकटाण। पुछेरी वेझो क़ौमी शाहराह ते रोड हादसो। कुंगरी वासी पी पुट फौत। मेहरान नेशनल हाईवे तेज़ रफ़्तार ट्रक ड्राइवर कंट्रोल मां निकिरी लोड रिक्शा मथां चढ़ी वई। पोइ तनवर ख़ासि खेली ऐं संदसि नौजवान पुट तनवीर मौक़े ते अची फाटिजी वियो। फौतुनि जो तालुको किंगरी जे ॻोठ मोहम्मद सालिक ख़ासि खेली सां हो। लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि जे हवाले। पुलिस ट्रक खे बि गिरफ़्तार करे वरितो। रोड़ी में पोरियत नौजवान पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो। शुआरा मंडी भरिसां 27 वरनि जे अब्दुल्ला मीरानी घरू बड़ता पंहिंजी ज़िंदगी जो अंत आंदो। वाक़े बैदि वारसनि में रोज़ राड़ो। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच कई पई वञे।